बिलार सिटी ज़िलो उमरकोट वासी शाज़िया रोंझू ज़ाल सईद सदा बख़्श रोंझू साफ़ इरादो दाईंदे चयो आहे त 2 हफ़्ता पहिरियां टंडो आदम जे कोर्ट में प्यार जो परणो कयो हो, जंहिं तां मुंहिंजे माइटनि मुंहिंजे मुड़ुस ऐं साहुरनि लाइ ऋण ॿारे ॾिनो आहे। हुननि चयो त मूं पंहिंजी पसंदि सां शादी कई आहे ऐं आउं पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि आहियां, पर मुंहिंजा माइट अली गुल रोंझू, मीर मोहम्मद रोंझू, आलम रोंझू, इमाम ॾिनो रोंझू, जानू रोंझू, मंसूर रोंझू, हादी बख़्श लोंग रोंझू ऐं हुसैन महर पोयां मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि जे घरनि ऐं ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त मुंहिंजे मुड़ुस खे कूड़नि केसनि में फासाइण समेत चई रहिया आहिनि त जेकॾहिं शाज़िया खे वापसि न कयो त ॿिनि न्याणियुनि जा संग ऐं 40 लख रुपया ॾंड चटी तौरु भरे ॾियो। हुननि आईजी सिंध, डीआईजी मीर प्रकाश, एसएसपी उमरकोट, डीएसपी उमरकोट ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो आहे त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची